मोहम्मद राहिल मां सखर खां बिलोंग थो कयां। जीअं लास्ट वीडियो में मां तव्हां सां डिस्कस कयो हुयो त जेका आहे ज़्यूनिक जे प्लेटफॉर्म खां इंशाल्लाह सुठी शयूं अचनि थियूं। ऐं असां जेका आहे हाणे जीअं लास्ट टाइम मां तव्हांखे ॿुधायुमि त अगरि अधे जिन मूंखे कैमरा अगरि हेॾे ॾेखारनि त IP जेको 54 4.7 में जेका सुठे में सुठी रेंज में अवेलेबल आहे। डस्ट एंड वाटर प्रूफ IP 6.7 रॉक्स ऐं 11.7 इहे अवेलेबल आहिनि। ठीकु आहे। डस्ट एंड वाटर प्रूफ हिन जो BMS जेको आहे अमेरिकन बेस आहे। ठीकु आहे। हिन जो ॿियनि जो न ठहंदो आहे, असांजो BMS ठही थो वञे। ठीकु आहे। ऐं 5 ईयर रिप्लेसमेंट वारंटी आहे, 2 ईयर हिन जी रिपेयरेबल आहे। त इहा हिन जो जेको मां तव्हांखे मेन ॻाल्हि ॿुधायां एल्युमिनियम आहे। अच्छा, मार्केट में जेका बि अचनि था मेटल आहे, तव्हांखे ख़बर आहे त एल्युमिनियम वधीक ठोस हूंदो आहे एज़ कम्पेयर टू मेटल खां। हिन में वॾे में वॾी सुठी क्वालिटी इहा आहे। ठीकु आहे। 130 जी आहे, 130 जो आहे जी जी 130 ऐं 6.7 जेको आहे इहो रॉक सीरीज़ 165 जो आहे ऐं हे जेको आहे 350 जो आहे। ठीकु आहे। हिन में छा आहे त प्राइस हाणे जेका हाणे असां घटायूं आहिनि, छो त 14 अगस्त जे करे अगरि कस्टमर जेको असांखां वठंदो त हाणे असां 14 अगस्त वारी जेका प्राइस आहे उहो ई ॾींदासीं हिनखे। ऐं सेकेंडली जेका IP 65 तव्हांखे लास्ट टाइम मां ॿुधायुमि वाटर ऐं हीज़ ऑल्सो इहा जेका आहे ऑल्सो जेका आहे वाटर एंड डस्ट प्रूफ आहे। हे 6 किलोवाट में आहे, 8 किलोवाट, 12 किलोवाट, 20 किलोवाट ऐं जेका आहे 50 किलोवाट में। हिन में जेका मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त 6 किलोवाट जेको बल्क 60 जो आहे, 60,000 जो आहे ऐं 3,60,000 जेको 8 किलोवाट आहे ऐं जेका आहे 6,90,000 जेको आहे 12 किलोवाट में आहे। 50 kV जो 50 kV जेका आहे, अच्छा जेका 20 kV आहे उहो 9.5 लख ऐं 15.5 50 kV जो इहो कंहिंजो बि न आयो आहे। 50 kV असां 50 kV जेका आहे खणी आया आहियूं। इहा बि जेका आहे तव्हां ॾिसो, अगरि तव्हां इहो लास्ट टाइम वीडियो जेका आहे इहो बोड़े छॾियो आहे पाणी में, पाणी में बोड़ियो आहे। इहो तव्हां थोरो पाणी में बोड़ियो वियो आहे। IP 65 हे ॾिसो IP 65 लिनॉक्स। हा अच्छा, ॿी ॻाल्हि त जीअं तव्हां सां मां लास्ट टाइम चयो हुयुमि त असां प्राइस घटि वारा प्राइस खणी था अचूं जेका ईज़िली ग़रीब जेका अफोर्ड करे सघनि, त अचो त तव्हांखे मां उहो बि हुन ॾे बि खणी हलां। हे 63,000 में आहे, 3,000 PV जेको पेशेंट जेको कस्टमर आहे इहो आराम सां वठी सघे थो। ॿी ॻाल्हि इहा त इन खां अलावा जेका सेकेंडली आहे असांजो 4500 PV। ठीकु आहे। इन इहो जेको आहे 75 जो आहे। ठीकु आहे। अच्छा, जेका तव्हां सां मां ॻाल्हि कई उहो इंशाल्लाह ताला अञा महीनो लॻंदो न, अञा 15 ॾींहं थिया आहिनि लास्ट एक्सपो खे। 15 ॾींहं गुज़री न, गवर्नमेंट बि अॻिते वरी अमल अमल करे गवर्नमेंट खे त मां सर सलमान साहब तव्हांखे लास्ट टाइम ई चयुमि त अगरि उहो पैनल जे हवाले सां ग़रीबनि खे फ्री ऑफ कास्ट ॾियनि त असां त हाज़िर आहियूं। असां जेको आहे मज़ीद हिन जो डिस्काउंट करे असांजे जेको आहे कराची जो डिस्ट्रीब्यूटर इदरीस इलेक्ट्रॉनिक सदर में उनखां असां जेको बि खपंदो तव्हांजे रेफरेंस खां सलमान भाउ उनखे वधीक डिस्काउंट कराए ॾींदासीं जेतिरो मैक्सिमम थी सघियो। एक्चुअली अॼु 40 हुयो मौला अली अलैहिस्सलाम जो 40 हुयो, जंहिंजे करे अटेंडेंस न अची सघी आहे। पर मोस्ट प्रॉब्ली सुभाणे इंशाल्लाह कंफर्म आहे त रश थींदो। पैगाम इहो ई ॾियणु चाहियां थो त अहिड़ा इवेंट थियणु घुरिजे जेका माना पब्लिक खे अवेयरनेस थिए, ख़बर पए त मार्केट में थिए छा थो। कराची जी अवाम डेफिनेटली अचे उन लाइ। जीअं के इलेक्ट्रिक मुकारो कयो आहे मुल्क जो, ख़ासि तौर कराची जा माण्हू ॾाढा परेशान आहिनि के इलेक्ट्रिक खां।